खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शेर। ईरान इराक जू ज़ारतू करण ते सीनियर सहाफ़ी मुजाहिद ख़ास के लिखे ॾेह वरण ते एडिटर आफ्ताब भुट्टो सिराई इम्तियाज़ सिराई आबिद ख़ास के लिए ना सोलंगी पारा मुबारकू पेश। रिपोर्ट मूजिब अवामी प्रेस क्लब कुंभ जे सीनियर सहाफ़ी मुजाहिद हुसैन ख़ास के लिए पारा ईरान इराक जो मुक़दस ज़ारतू करण खैर सां वतन वरण ते सिंध जे नाले वारनि शख़्सियतनि एडिटर आफ्ताब हुसैन भुट्टो, सियासी समाजी शख़्सियत, प्राइवेट सेक्टर में कम कंदड़ सिराई इम्तियाज़ खान ख़ास के लिए सिराई आबिद ख़ास के लिए सिराई जान मोहम्मद खान अवामी प्रेस क्लब कुंभ जे सदर ना सोलंगी, सैयद मोहसिन शाह, इरफान मुख्तियार गाहो, अब्दुल रज़ाक शेर, सूफ़ी दर्शन सदर सैयद जव्वार शाह, फ़कीर मोहम्मद अब्बासी, असद वसाण, परवेज़ अहमद बिरोई, सीनियर सहाफ़ी नवाज़ गाहो, मोहम्मद सूमरो लाड़काणो ऐं ॿियनि खेसि खे मुबारकूं पेश कयूं, जॾहिं त ज़वार मुजाहिद ख़ास के लिए हार पारां मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते मुजाहिद ख़ास के लिए आयल तमाम मेहमाननि जो शुक्रियो अदा कंदे जो त करबला मौला अलीअ जी ज़री इमाम हुसैन मौला गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम मौला रज़ा ते तव्हां जी सेहतियाबीअ जे लाइ दुआऊं घुरियूं, जॾहिं त आफ्ताब भुट्टो, सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ास के लिए सिराई आबिद हुसैन ख़ास के लिए ना सोलंगी, फ़कीर मोहम्मद उनका एतिरो सवाल हिन मुबारक ॾींहं ते मां हिकिड़ो ऐलान कयां त मां अॼु मुजाहिद जी प्रमोशन थो कयां। खैरपुर मां हिनखे पंहिंजे सां पंहिंजी मौज मेलान इख़बार में चीफ रिपोर्टर सिंध मुंहिंजे तरफ़ां मां ग़रीब आहियां, अची रहिया आहियां, ॿियो कुझु नथो करे सघां, पर इहा मां हिनखे प्रमोशन ॾियां थो। हीअ सॼी सिंध जो जेको आहे सुभाणे ऐलान लॻंदो ऐं चीफ जेको आहे महिरबानी सही हिकु त अॼु वाक़ई हिन में को शक न आहे त अॼोको जेको ॾींहुं आहे उहो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जो ॾींहुं तमामु वॾो अज़ीम ॾींहुं, ऐं उन मौक़े ते ज़वार मुजाहिद ख़ास केली जी हीअ जेका तक़रीब ऐं हिन न्याज़ में असां शामिलु थियासीं, इहो बि असांजे लाइ